टोला बयान खतीब हजरत मौलाना मुफ्ती मोहम्मद नोमान कासमी साहब। अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नद्दीन इंदल्लाहिल इस्लाम। सदक़ल्लाहुल अज़ीम। सब सादी दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। उठो जश्न चरागा का एहतिमाम करें। उठो जश्न चरागा का एहतिमाम करें। मताए निगहते गुल को चमन में आम करें। उन्हें ये जिद है तेरा नाम ही न ले कोई। तहजीब इस्लाम जो बयान आ प्रोग्राम आ त मुखालिफ तहजीब इस्लाम शादो चवे उन्हें ये जिद है तेरा नाम ही न ले कोई। हमें ये जुनू है तेरा जिक्र सुबह शाम करें। सामईन किरामी व जमियत तुलबा इस्लाम सिटी पिरयाले जा गयूर नौजवान इन पिंडाल के अंदर शरीक तमाम मुसलमान स्टेज ते वेठल मुंजा मेहरबान अजीज दोस्त बिलखुसूस जमियत तुलबा इस्लाम सिटी हादा जा अमीर हज़रत मौलाना रफ़ीक अहमद साहब ऐं दीगर मुअज़्ज़ज़ीन जो मां थोराइतो आहियां जिन हिन प्रोग्राम जे अंदर मूं नाचीज़ के मदहू कयो। गर्मी भी तमाम घणी आहे ऐं मूंखे तव्हां जो इंतिहाई एहसास आहे। इन सां गॾोगॾु मुंहिंजी अवां सां पहिरीं मुलाक़ात आहे। मां तव्हां जो घणो वक़्तु न वठंदुसि, मुख़्तसर वक़्तु वठंदुसि। तंहिंजे करे मुख़्तसर वक़्त में तव्हां मूंखे पंहिंजो दिमाग़ ॾियो। जिस्म त तव्हां जो उई हिते आहे वेठा आहियो, लेकिन जिस्म सां गॾोगॾु मूंखे पंहिंजो दिलि ऐं दिमाग़ ॾियो त मां तव्हांखे कुझु ॻाल्हियूं सम्झायां। मौलाना अब्दुल शकूर साहब भी बयान कयो, तहजीब इस्लाम जे अंदर कुछ ॻाल्हियूं बयान कयूं। ये उलमाए कराम ॿिया जेके असांजा महिमान आने अचनि था उहे भी तव्हांखे इस्लाम जी तहजीब बयान कंदा। लेकिन मां इहा ॻाल्हि बयान करण थो चाहियां त जॾहिं इस्लाम जी तहजीब आहे त इन इस्लाम जी तहजीब ते हमलो थो थिए ऐं इहो हमलो हाणे थो थिए या अॻु में जो थियल आहे। त इन्ही खे ॾिसणो आहे त सभ खां पहिरियों तहजीब ते हमलो थियो आहे त उहो हमलो कीअं थियो आहे, उन जी पॉलिसी छा आहे, उन जो मशन छा आहे, उन जो प्रोग्राम छा आहे ऐं उहा यार उहो प्रोग्राम अॼु ताईं हले थो त तहजीब इस्लाम केरु हलाए रहियो आहे, उन जी पॉलिसी छा आहे, उन जो मशन छा आहे ऐं इहे दिफ़ा कीअं करे रहिया आहिनि। त इहो हिकिड़ो अहम मौज़ू आहे। तव्हां तवजो ॾींदो। मुख़्तसर वक़्त जे अंदरि मां तव्हांखे साबित करे ॾेखारींदुसि हिन धरतीअ जे अंदरि बिलख़ुसूस पाकिस्तान जे अंदरि वाहिद जमात जमियत उलमा इस्लाम मुकम्मल तौर ते तहजीब इस्लाम के राइज करे रही आहे ऐं जॾहिं भी हमलो थियो आहे त उन जो दिफ़ा कयो अथई ऐं हर जगह ते जमियत उलमा इस्लाम कामयाब थी चुकी आहे। तो तवज्जो कयो। सब खां पहिरियों मुझे बयान जे अंदर एकड़ो उसूल याद कयो।
तहज़ीब खे सम्झूं पहिरियों। तहज़ीब छा आहे? जेकॾहिं तव्हां लुग़त खोलींदव, अल क़ामूस लुग़त खोलो, मिसबाहुल लुग़ात खोलियो, ॿी कहिड़ी बि तव्हां मुंजिद खोलियो, त उन जे अंदरि तहज़ीब जी माना अचे थी ऐब खां पाक हुजण। ये अरब चवंदा आहिनि कलामुन मुहज़्ज़बुन, त ही कलाम ऐब खां पाक आहे। इस्लाम तव्हांखे ख़बर आहे, मां इस्लाम ते बहस न कंदुसि, मुख़्तसर वक़्त जे अंदरि मुख़्तसर ॻाल्हियूं, ॿिए मौक़े ते मां तफ़सील सम्झाईंदुसि। हाणे मक़सद छा निकितो त इस्लाम जी तहज़ीब माना इस्लाम हर ऐब खां पाक आहे। छा मक़सद निकितो त इस्लाम जी तहज़ीब माना इस्लाम हर ऐब खां पाक आहे। इस्लाम जे अंदरि कंहिं बि क़िस्म जो ऐब नाहे। तंहिंजे करे इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, अल्लाह वटि दीन बि कहिड़ो आहे? इस्लाम। त अल्लाह बि ऐब खां पाक, अल्लाह अलमुल लिज़ात, वाजिबुल वजूद, अल मुस्तजमिउ लिजमीइ सिफातिल कमाल, अल मुनज़्ज़हु अनिन नुक़्स वज़्ज़वाल। अल्लाह नुक़्स खां बि पाक आहे, ज़वाल खां बि पाक आहे, हर शइ खां छा आहे? पाक आहे। जॾहिं पाण पाक आहे त इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, त अल्लाह वटि महबूब दीन बि कहिड़ो आहे? इस्लाम। त इस्लाम जी असां छा था बयान कयूं? तहज़ीब। तहज़ीब माना पाक हुजण। त इस्लाम बि पाक, नबी बि पाक, सहाबा बि पाक। छो त नबी बि ईमान वारो। इस्लाम जी तहज़ीब त माना इस्लाम हर ऐब खां पाक, नबी बि ईमान वारो, त नबी बि ऐब खां पाक, सहाबी भी ईमान वारो, त सहाबी भी ऐबन खां पाक। ही उम्मत जे करे इस्लाम ते 100% अमल करे, जिया अल्लाह फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा, इस्लाम जे अंदर पूरा जा पूरा दाखिल थी ॾेखारियो। हिन पिंडाल वारा भी जे करे इस्लाम ते पूरा जा पूरा भी दाखिल थी ॾेखारिन, त पिंडाल वारा भी पाक। त जॾहिं पिंडाल वारो भी पाक, नबी भी पाक, सहाबी भी पाक, अल्लाह भी पाक, त इस्लाम भी पाक। नारे तकबीर। हाणे इस्लाम छा थी पियो? पाक। तहज़ीब इस्लाम हर ऐब खां पाक। ऐं जाते पाकाई हूंदी आहे उते पलीत माण्हू कोशिशि कंदो आहे या पाकाई ख़तमु कयूं। अब ईअं हूंदो आहे न, जाते भी पाकाई हूंदी आहे पलीत माण्हू कोशिशि कंदो आहे पंहिंजी पलीती फिटी कयां, पाक खे ख़तमु कयां। त तंहिंजे करे हाणे इहा ॻाल्हि सोचणी आहे, इहा पलीती काॾां थी अचे ऐं पलीतीअ खां कीअं पंहिंजो पाण खे बचायूं। इन जे लाइ सभ खां पहिरियों हिकिड़ी हदीस यादि कयो। हज़रत इब्न उमर खां रिवायत अचे थी, फरमायो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्नल हया वल ईमान क़ुरनाउ जमीआ। हया ऐं ईमान इहे ॿई गॾु हूंदा आहिनि। हया ऐं ईमान इहे ॿई लाज़िम मलज़ूम आहे। जाते हया हूंदो उते ईमान भी हूंदो, जाते ईमान हूंदो उते हया भी हूंदो। फ़इज़ा रुफ़िया अहदहुमा रुफ़ियल आख़र, जॾहिं इन्हनि मां हिकिड़ो ख़तमु थी वेंदो त ॿियो पंहिंजे लेखे ख़तमु थींदो। जेकॾहिं हयाउ ख़तमु थी वियो त ईमान बि पंहिंजे लेखे ख़तमु, जे ईमान ख़तमु त इहो हयाउ बि ख़तमु। हिकु ॿी ॻाल्हि यादि कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां शराब खां बचो। छो? फ़इन्नहा कुल्लु, इहो हर कुल्लु शर्रिन, हर बुराई जी पाड़ आहे। हर बुराई इन शराब मां पैदा थींदी आहे। अल ख़म्रु जिमाउल इस्म, शराब इहो गुनाहनि जो मजमू आहे। हाणे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि जी तरफ़ तवजो कयो त ॿ ॻाल्हियूं सम्झ में अची वियूं। हिकु शराब, ॿियो हया। त हया ईमान सां गॾु हूंदो आहे ऐं शराब हर गुनाह जी पाड़ ऐं जड़ आहे। इन उसूल खे यादि कयो, पोइ अॻिते हलूं था। हाणे हिन ॻाल्हि खे सोचूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो वजूद अतहर ज़ाहिर थिए थो, उन वक़्त जे अंदरि मके जे अंदरि आहिनि। मके जे अंदरि मुखालिफ़ पैदा थियनि था। मके जे अंदरि मुखालिफ़नि जो नालो आहे मुशरिकीन मक्का। हिकिड़े पासे सहाबा, ॿिए पासे मके जा मुशरिक। दू बदू मुक़ाबिलो आहे, दू बदू तहज़ीब हली रही आहे। हाणे हीअं खणी चऊं, हिकिड़े पासे मुशरिकीन मक्का जी तहज़ीब, ॿी पासे नुबुव्वत जी तहज़ीब। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॻिते हलनि था। मक्की दौर खां बाद में मदनी ज़मानो अचे थो। मदनी ज़माने जे अंदरि हिकिड़ो ॿियो क़िस्म कुफ्र जो पैदा थिए थो। उहो कुफ्र आहे यहूदीए मदीना। मक्के जे अंदरि मुशरिकीन मक्का
ऐं मदीने जे अंदर यहूदी मदीना त ॿिन क़िस्मनि जो कुफर ज़ाहिर थी पियो। हिकिड़ा मुशरिक, ॿिया यहूदी। मुशरिक भी काफ़र, यहूदी भी काफ़र, लेकिन अञा हिकिड़ो टियों क़िस्म तो ज़ाहिर थी पवे जंहिंजो सरगनो ऐं सरबरा उबई सलूल आहे। अब्दुल्ला इब्न उबई सलूल आहे यहूदी, लेकिन टोलो मुनाफिकन जो आ। व इज़ा लक़ुल लज़ीना आमनू क़ालू आमन्ना व इज़ा खलौ इला शयातीनिहिम क़ालू इन्ना मअकुम इन्नमा नहनु मुस्तहज़िऊन। मुसलमानन सां मज़ाक़ू कंदड़ टोलो मुनाफिक टिन क़िस्मनि जा काफ़र पैदा थी पिया। मुशरिकीन मक्का, यहूदी मदीना, मुनाफिक। हाणे टिन क़िस्मनि जी तहज़ीब आहे। ख़ुलासो कलाम जी इहो निकितो त हिकु तहज़ीब काफ़रनि जी आहे, ॿी तहज़ीब नुबुवत जी आहे। नुबुवत जी तहज़ीब इस्लाम वारी आहे। काफ़रनि जी तहज़ीब जे अंदरि नज़र कजे त उन्हनि जो सरबरा यहूदी आहे, अब्दुल्ला यहूदी आहे, सरबरा यहूदी आहे, मुनाफिक आहे। काफ़र मुशरिक भी आहिनि, काफ़र यहूदी भी आहिनि, काफ़र मुनाफिक भी आहिनि। इस्लाम के जेतिरी तकलीफ़, इस्लाम के जेतिरो नुक़सान मुनाफिकनि मां पहुतो, उहो यहूदिन मां भी न पहुतो, उहो काफ़रनि मुशरिकनि मां भी न पहुतो, मुनाफिकनि मां पहुतो। मुनाफिकनि जो सरदार यहूदी, हिन दौर जा यहूदी, उन्ही जे नसब ते हलण वारा, उन्ही जे मसलक ते हलण वारा, उन्ही जे मशरब ते हलण वारा, उन्ही जे तरीक़े प्रोग्राम मशीन पॉलिसी ते हलण वारा। त हिन वक्त जा मुसलमान उन नबी जे तरीक़े ते हलण वारा। ॻाल्हि साबित थी वई, इस्लाम माना नुबुवत जी तहज़ीब आहे। अमेरिका, बर्तानिया, यूरोप या यहूदिन जी तहज़ीब आहे। हिकु तहज़ीब यहूदिन जी आहे, ॿी तहज़ीब मुसलमान। अञा अॻिते हलूं, इन तहज़ीब ते दाड़ो कीअं थो लॻे ऐं इन तहज़ीब जे अंदरि छा थो थिए त सभ खां पहिरियों हर हिक जी हाणे पंहिंजी तहज़ीब निकिरी पई। पन्ने आकिल जी पंहिंजी सौगात आहे, पंहिंजी सकाफ़त आहे। पिरियाले शहर जी पंहिंजी सौगात ऐं पंहिंजी सकाफ़त आहे। हर हिक गहर जी पंहिंजी पंहिंजी तहज़ीब आहे। हिन शहर जी पंहिंजी तहज़ीब आहे। त अहिड़े नमूने सां हर मिलत जे, हर मज़हब जी पंहिंजी पंहिंजी तहज़ीब आहे। अचो मथे हलिया अचूं। इंसान जे अंदरि सभ खां पहिरियों इंसान आदम अलैहिस्सलातु वस्सलाम आहे। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ाते गिरामी ते नज़र कजे थी। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तहज़ीब कहिड़ी आहे? आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तहज़ीब अल्लाह जा अहकाम, या आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी तहज़ीब आहे अल्लाह जो हुकुम, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्रोग्राम आहे, अल्लाह जे तरीक़े ते हलण आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो नमूनो आहे, आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो फिक्र आहे। शैतान वजूद में आयल आहे। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नत में वेठो आहे। शैतान छा थो करे? फवसवस लहुम शैतान लियुब्दिय लहुमा मा वूरिया अनहुमा सौआतिहिमा। शैतान सब खां पहिरियों विसविसो तो विझे। शैतान पंहिंजी तहज़ीब तो पेश करे। शैतान पंहिंजी पॉलिसी तो पेश करे। शैतान पंहिंजो तरीक़ो तो पेश करे। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम क़बूल नथो करे, पर विसविसे सां पेश तो करे। कसम खड़ी करे ॻाल्हि तो करे। वक़ासमहुमा इन्नी लकुमा लमिनन नासिहीन। अल्लाह जो पैगंबर, अल्लाह जो नबी आदम अलैहिस्सलातु वस्सलाम शैतान जी ॻाल्हि मञे थो, लेकिन शैतान जो प्रोग्राम छा आहे? फवसवस लहुम शैतान। शैतान जो मक़सद आहे लियुब्दिय लहुमा सौआतिहिमा। शैतान जो मक़सद इहो आहे जीअं वण खाईंदो, वण खाइण जे करे सौआतिहिमा आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उघड़ ज़ाहिर थी पवंदी। उघड़ जे ज़ाहिर थियण सां बेहयाई पैदा थी पवंदी आहे। या शैतान जो मक़सद आहे लियुब्दिय जे अंदरि लाम आक़िबत जो आहे। आक़िबत माना अंजाम, आक़िबत माना नतीजो, आक़िबत माना मक़सद। शैतान जो मक़सद आहे आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उघड़ ज़ाहिर थिए। उघड़ ज़ाहिर थींदी आहे, हया ख़त्म थींदो आहे, हया ख़त्म थींदो आहे, ईमान हलियो वेंदो आहे। त शैतान जो मक़सद हुयो आदम खे पहिरियों बेहया कयां। बेहया करण सां ईमान ख़त्म थींदो। जॾहिं ईमान ख़त्म थींदो त अल्लाह जो कुर्ब ख़त्म थींदो। हाणे हिकिड़ो प्रोग्राम, हिकु तहज़ीब शैतानी आहे। शैतानी तहज़ीब छा आहे? नंगो करणु आहे,
बेहयाई फैलाइणा बेहयाई के आम करणो आहे इहा शैतानी तहज़ीब आहे बी तहज़ीब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी आहे फलम्मा ज़ाक़ शजरत प्रोग्राम पेश थी वियो आदम अलैहिस्सलाम वण खाधो आहे ज़ाक़ शजर वण खाइण सां वण जी ख़ासियत आहे त वण जी ख़ासियत इहा जेको जन्नत जो लिबास पातल आहे लही वेंदो जिस्म ज़ाहिर थी पवंदो उहा शइ ज़ाहिर थी पवंदी जेकॾहिं माण्हू अकेलो हुजे त उहा उघाड़ ॾिसण गवारी न कंदो आहे वण जी ख़ासियत आहे उहो उघाड़ो कंदो ज़ाक़ शजर आदम अलैहिस्सलाम खाधो वण खाइण खां बाद में नंगेज ज़ाहिर थी पियो वतफ़िका यक्सिफ़ाने अलैहिमा मिन वरक़िल जन्नत चूंकि आदम जी पंहिंजी तहज़ीब ही आदम जी तहज़ीब अल्लाह जे हुकुम आहे अल्लाह जो हुकुम आहे बेहयाई न फैलायो बेहयाई न कयो तंहिंजे करे आदम अलैहिस्सलाम उहे पता खणी करे जन्नत जा पंहिंजी उघड़ ढकी ज़ाहिर थी वई ॻाल्हि साबित थी वई शैतान जी तहज़ीब उघाड़ो करण आहे शैतान जी तहज़ीब बेहया करण आहे आदम अलैहिस्सलाम जी तहज़ीब उघड़ ढके करे साबित करे ॾेखारियो आदम जी तहज़ीब बेहयाई खे ख़त्म करण नारे तकबीर तहज़ीब इस्लाम छा ॻाल्हि साबित थी वई शैतानी तहज़ीब छा आहे बेहयाई खे आम करण ऐं सभ खां पहिरियों हमलो केते कयो अथई इंसाननि जे अबे अबुल बशर आदम अलैहिस्सलाम जी ज़ात ते हमलो कयो अथई ऐं हमलो बि कहिड़ो कयो अथई बेहयाई वारो छो त इन्नल हया वल ईमान क़ुरनाउ जमिया हया ऐं ईमान ये ॿई छा हूंदा आहिनि लाज़िम मलज़ूम हूंदा आहिनि जॾहिं हया ख़तम थी वेंदो आहे त ईमान छा थी वेंदो आहे ख़तम थी वेंदो आहे शैतान जी तहज़ीब हलंदी अचे थी आदम अलैहिस्सलाम जी तहज़ीब भी हलंदी अचे थी आदम जो मक़सद बेहयाई खे ख़त्म करण शैतान जो मक़सद बेहयाई खे फैलाइण ॻाल्हि अॻिते अचे थी मां मुख़्तसर कयां थो घणी ॻाल्हियूं आहिनि मुख़्तसर इहो कंदुसि चंद महीननि खां पहिरियों पंजाब असेंबली जे अंदरि प्रोग्राम पेश कयो वियो बिल पेश कयो वियो जंहिंजो मक़सद इहो हुयो औरत आजाद थी करे घुमे औरत बेपर्दा थी करे घुमे हालांकि उसूल इहो आहे वक़रन फी बुयूतिकुन्न वला तबर्रजन तबर्रुजल जाहिलिया घर जे अंदरि औरत खे रहण सिंगार आहे घर जे अंदरि औरत जो रहण हया हया सां गॾु ईमान आहे ईमान सां अल्लाह राज़ी थींदो आहे माना दुश्मन जो हमलो असांजे ईमान ते लेकिन तरीक़ो छा आहे बेहयाई वारो हाणे उहा बेहयाई अचे थी पंजाब असेंबली जे अंदरि बिल पास थिए तो औरत बेपर्दा घुमे बेपर्दा घुमण सां बेहयाई फैल भी चंद साल अॻु में इन पिशावर जे अंदर सरहद जी ज़मीन जे अंदर नंगेपन सां रेस हलाई वई ही माना बेहयाई खे फैलायो वियो हुयो चंद सालन खां पहिरियों बल्कि 1.5 साल खां पहिरियों इस्लामाबाद जी धरतीअ जे अंदर हिकु जमात हिकु पार्टी औरतूं नचाए करे क़ौमी तहज़ीब साबित करे ॾेखारी ही त मुंहिंजो मक़सद मुंहिंजो प्रोग्राम क्रिकेटी वारो मुझो प्रोग्राम ना है बल्कि मुझे कायद साबित करे ॾेखारियो हुयो ही मगरबी एजेंडा है ही मगरबी तहज़ीब जो माण्हू आहे मगरबी तहज़ीब काथा यहूदिन खां फिरंदी अचे थी बेहयाई खे फैलाइण इस्लाम जिंदाबाद कॉन्फ्रेंस मौलाना फजल रहमान कराई इस्लामाबाद जी धरतीअ जे अंदरि औरतूं उन शख्स नचायूं हुयूं औरतुनि खे नचाइण बेहयाई आहे इस्लामी जलसा करण हया आहे बेहयाई शैतान जो प्रोग्राम है तहज़ीब हया आदम अलैहिस्सलाम जो प्रोग्राम है तहज़ीब है जड़े पंजाब असेंबली के अंदर बिल पास थी वने तो माना पंजाब के अंदर बेहयाई आम थे थी बेहयाई जे आम थियण सा फहाशी जे आम थियण सा ईमान खत्म थियना ईमान जे खत्म थियण सा कुफर साबित थी वने ऐन उन वक्त के अंदर इस्लामी तहज़ीब जो नारो हणंदड़ जमात इस्लामी तहज़ीब जी फिक्र रखंदड़ जमात जी अज हिन प्रोग्राम के अंदर इस्लामी तहज़ीब जो नालो रखियल है जेटीआई जा नौजवान वेठा आहिनि त इन जो वडो दलील इहो आहे त मौलाना फजल रहमान शहबाज शरीफ सां मिली करे
जद्दो शद्द सां मुक़ाबिलो करे ऐं अलल ऐलान जुर्रत सां ऐलान करे चई कंहिं बि क़िस्म सां मुसालियत न थींदी। मुसालियत इहा आहे बिल वापस तू वठ। मौलाना फजल रहमान फरमायो बिल वापस वठण तुझो कम आ, चुप करण असांजो कम आ। छो त इहो तरीक़ो शैतानी आ, इहा तहज़ीब शैतानी आ, असांजी तहज़ीब नबूवत आ। नारा तकबीर। हाणे इहा ॻाल्हि सम्झणी आ, जॾहिं त हया इंसान जे अंदरि तबईशी आ, सभु कपड़नि सां वेठा आहियूं, कोई बेहयाई सां त कोन आयो आहे। हया तबई शइ आ, हया जॾहिं तबई शइ आ त मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे मां जमीयत उलमा इस्लाम में अचां? जॾहिं हया आहे त मुंहिंजो ईमान आहे, ईमान आहे त बसि जमीयत उलमा इस्लाम में बि त इन करे सॾु कंदा आहियूं पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त कयो। छो त ॿाहिरि बगड़ बीठा अथव, मन शज़ शुज़ फिन्नार, ॿाहिरि बगड़ बीठा अथव, इहो हमिलो कंदव। जमीयत उलमा इस्लाम जे अंदरि अची वेंदव त इन हमले खां महफ़ूज़ रहंदव। हाणे उहो मां तव्हांखे फ़लसफ़ो सम्झायां त हमलो कीअं थो थिए ऐं हमले खां असां महफ़ूज़ कीअं आहियूं। त हाणे इहा पोईं ॻाल्हि तव्हांखे यादि हूंदी त आदम अलैहिस्सलाम छा खाधो हुयो? वण जो दाणो। पोइ छा थी पियो हुयो? जन्नत जो लिबास लही वियो। माना वण जे दाणे खाइण जी ख़ासियत इहा ही त जेको बि शख़्स इहो वण जो दाणो खाईंदो त उन जा कपड़ा लही वेंदा। ऐं शैतान छा पियो चवे? इल्ला अन तकूना मलकैन औ तकूना मिनल ख़ालिदीन, त इहो जेकॾहिं वणो खाईंदे त कपड़ा न लहंदई, बल्कि तूं फ़रिश्तो थी पवंदे। हिकु कूड़ या तूं हमेशा जन्नत में रहंदे। माना पंहिंजो प्रोग्राम जी पॉलिसी जी यार तो समझाए। ऐं अल्लाह तबारक व तआला 1500 साल पहिरियों क़ुरान जे अंदरि हीअं थो ॼण सम्झ में अचे, जमीयत उलमा इस्लाम जो दस्तूर ऐं मंशूर सम्झाए छॾियो आहे त इहा ई जमात इन क़ुरान जे मुताबिक़ हलण वारी आहे। कीअं? त हाणे इहा ॻाल्हि सम्झ में अची वई। दाणे खाइण सां कपड़ा लहनि था, लेकिन शैतान कूड़ थो हणे। इल्ला अन तकूना मलकैन औ तकूना मिनल ख़ालिदीन। आदम वक़ासमहुमा, अल्लाह जो कसम खणी करे ॼई थो इहो तूं दाणो खा, दाणे खाइण सां तूं फ़रिश्तो थी पवंदे। जे फ़रिश्तो न बि थिए त जन्नत में हमेशा रहंदे। अचो अॻिते, जॾहिं मां चवां थो त हया मुंहिंजो तबई शइ आहे, हया मुंहिंजे सीने जे अंदरि, हया मुंहिंजे रग रग जे अंदरि, हया मुंहिंजे अंदर जे अंदरि, हया मुंहिंजे ज़मीर जे अंदरि रखियल आहे, त हाणे शैतानी पॉलिसी मग़रबी तहज़ीब अचे थी। मग़रबी तहज़ीब छा आहे? हिकु नुबुवत जी तहज़ीब आहे, ॿी मग़रबी तहज़ीब आहे। मग़रबी तहज़ीब अॼु खां 100 साल पहिरीं जी ॻाल्हि कयां थो, इख़बारूं 100 साल पहिरीं जी खोले करे ॾिसो। इन अमेरिका शहर जे अंदरि, अमेरिका जे पार्लियामेंट, सोचो असांजे मुल्क जे अंदरि शराब आम हली रहियो आहे। इन शराब जे करे असांजे मुल्क जे अंदरि मईशत ते नुक़सान आहे, असांजे मुल्क जे अंदरि नस्ल ते नुक़सान आहे, असांजो मुल्क तबाहीअ जे किनारे ते हली रहियो आहे। त हुकूमत पाबंदी लॻाई, अॼु खां बाद में शराब बंदि थी पवंदो, अॼु खां बाद में शराब ते पाबंदी आहे। जीअं शराब ते पाबंदी लॻी, ॿिए ॾींहं जी इख़बार खोले करे ॾिसो, 100 साल जे पहिरीं जी ॻाल्हि थो कयां त 100 साल खां पहिरीं जी ॻाल्हि जे अंदरि बि नारा तकबीर। मां पंहिंजे महिमान गिरामी खे अचण ते भलीकार चवां थो। तमामु साथी मुतवजे थियनि त उन वक़्त जे अंदरि शराब ते हिकिड़े ॾींहुं पाबंदी लॻे थी, ॿिए ॾींहं जे अंदरि रोड ते, गलियुनि में, शहरनि में, कोचन में, कुंडनि में, हर जगह ते नौजवाननि खां वठी करे पोड़नि ताईं अवाम ॿाहिरि निकिरी आयो त असांजी हुकूमत खे कोई हक़ कान्हे को जो असांजे शराब ते पाबंदी हणी ॾेखारे। हाय हाय, सिर्फ़ एतिरी ॻाल्हि न आहे, नज़र फेराए करे उन इख़बार ते नज़र कजे। मौलाना मोहम्मद मंज़ूर नोमानी इंडिया वारा उन वक़्त जे अंदरि ज़िंदा आहिनि ऐं बयान फरमाइनि था। अॼु बि उहो बयान तहरीर आहे, मौलाना जन रक़म तराज़ आहिनि त उन वक़्त जे अंदरि औरतूं बि रोडनि ते निकिरी आयूं त असांखे शराब ॾिनो वञे। त हिकिड़े पासे तहज़ीब शैतान जी आहे, शराब खे आम कंदो आहे, शराब जे आम थियण सां बेहयाई फैलबी आहे, बेहयाई जे अचण सां ईमान ख़तम थी वेंदो आहे। माना अंग्रेज़ असांजे ईमान जो दुश्मन आहे, ॿिए पासे नबुवत जो ज़मानो आहे। अल्लाह जा रसूल फरमाइनि था इन्नमल ख़म्र वल मैसिर वल अंसाब वल अज़लाम रिज्सुम मिन अमल शैतान। ही शराब शैतान जो अमल आहे, शराब शैतान जी साज़िश आहे, शराब शैतान जो फ़लसफ़ो आहे, शराब शैतान जो प्रोग्राम आहे, शराब शैतान जो तरीक़ो आहे। जॾहिं
शैतान जो तरीक़ो आहे पैगंबर ऐलान फरमाइंदा सहाबियो अॼु खां बाद में शराब हराम थी चुको आहे सहाबा नुबुवत जो आवाज़ जॾहिं कननि मुबारकनि में ॿुधनि था हिकिड़े सहाबी जे वात ते शराब पियो आहे अञा गिलास अंदरि शराब जो हले थो चपन ते पहुतो आहे ॿियो सहाबी फरमाए थो अल्लाह जे रसूल फरमायो आहे शराब हराम आहे उहो सहाबी गिलास उतां जो उतां फिटी थो करे हिकिड़ो सहाबी मटको शराब जो भरे करे वापारे जे नीयत सां निकितो आहे पहाड़ी ते चोटी ते बीठो आहे पहाड़ी जे किनारे ते सहाबी ऐलान करे चवे थो ओ सहाबी नुबुवत ऐलान फरमायो आहे शराब हराम आहे उन सहाबीअ मटको हारियो आहे सहाबा शराब हारे करे ॾेखारियो उन वक़्त जे अंदरि मदीने जे नालनि में पूरो नालो पाणीअ सां भरिजी वियो उहो पाणी न हुयो शराब हुयो हिकिड़े पासे तहज़ीब अंग्रेज़ जी आहे जो शराब ते पाबंदी लॻे थी औरतूं बि रोडनि ते निकिरी अचनि थियूं असांखे शराब खपे ॿिए पासे नुबुवत जी तहज़ीब आहे जो पैगंबर अलैहिस्सलाम शराब ते पाबंदी हणनि था सहाबा शराब हारनि था ॻाल्हि साबित थी वई इस्लामी तहज़ीब नुबुवत जी तहज़ीब आहे अमेरिका जी तहज़ीब शैतानी तहज़ीब नारे तकबीर हा शराब छा कंदो आहे जीअं वण जे खाइण सां आदम अलैहिस्सलाम जो नूरानी लिबास लहे थो ईअं शराब पीअण सां बेहयाई शुरू थींदी आहे ईअं शराब पीअण सां हया ख़तम थींदो आहे शराब पीअण सां नंगो थी पवंदो आहे शराब पीअण सां भेण जी तमीज़ न हूंदी आहे शराब पीअण सां माउ जी तमीज़ न थींदी आहे शराब पीअण सां इंसान खे बि जानवर सम्झो वेंदो आहे त शराब पीअण सां बेहयाई थिए थी बेहयाई सां ईमान वञे थो ईमान जे वञण सां जमियत उलमा इस्लाम चुप न कंदी जमियत उलमा इस्लाम कोर्टन में जमियत उलमा इस्लाम पार्लियामेंट में जमियत उलमा इस्लाम रोडन रस्तनि ते निकिरी ईंदी जेसीं ताईं शराब ते पाबंदी न लॻंदी तेसीं ताईं जमियत चुप न कंदी ऐं उहो वक़्तु आयो उन वक़्त जे अंदरि मां उन वक़्त जी ॻाल्हि करे रहियो आहियां जॾहिं केपी की खैबर पख्तूनख्वा न आहे बल्कि खैबर पख्तूनख्वा सूबे सरहद उन सूबे सरहद जे अंदरि चटाइन ते वेहंदड़ हिकिड़ो आलिम फाज़िल जॾहिं बब्बर शहर थी चुको हुयो पार्लियामेंट जे अंदरि पहुचे थो पार्लियामेंट जे अंदरि पहुची करे ऐलान करे थो आया वज़ीर आला एक सूबे जो मिनिस्टर एक सूबे जो वज़ीर पूरे मरकज़ जो वज़ीर आज़म आया पर पंहिंजे सूबे जे अंदरि जॾहिं कुदरत रखां थो कुदरत रखंदे मुंहिंजो ऐलान आहे हिन सूबे सरहद जे अंदरि वज़ीर आज़म ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे बि शराब पीअण ते पाबंदी आहे शराब ते पाबंदी हणी करे बेहयाई खे ख़त्म करे दिलनि में रगनि में ईमान जो जज़्बो पैदा करे उहो शख़्स केरु थी पियो निर्वार थी पियो जमियत उलमा इस्लाम जो अमीर मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह साबित थी पियो नारे तकबीर त इस्लाम हर ऐब खां पाक बस मां ख़त्म थो कयां असांजा महिमान अची विया आहिनि ॿिए दफ़े इंशाअल्लाह मां तफ़सील सम्झाईंदुसि बस मुख़्तसर मां पंहिंजी ॻाल्हि तव्हांखे असुल मक़सदु पंहिंजो पेश कयां त इस्लाम तहज़ीब इस्लाम तहज़ीब जी माना हर ऐब खां पाक त इस्लाम असांजो हर ऐब खां पाक बेहयाई जे अंदरि ऐब आहे कुफ़र जे अंदरि ऐब आहे त हाणे बेहयाई सभ खां पहिरियों इंसान जे अंदरि बेहयाई अचे थी बेहयाई पैदा किथां थी थिए शराब तां त शराब जे अंदरि बि पाबंदी कंहिं आहे ॿुधायो सरहद जे अंदरि शराब ते पाबंदी कंहिं हई जमियत उलमा इस्लाम कंहिं हई जमियत उलमा इस्लाम जॾहिं शराब ते पाबंदी लगी वही त बेहयाई छा थी पई ख़त्म थी पई माना बेहयाई खे बि ख़त्म कंहिं कयो जमियत उलमा इस्लाम पंजाब असेंबली जे अंदरि बेहयाई वारो औरतुनि खे आज़ादाना पेश करण वारो बिल जेको पेश कयो वियो उन खे रद्द करण वारो मौलाना फज़लुर रहमान माना जमियत उलमा इस्लाम जॾहिं मीराथन रेस थिए थी उन वक़्त जे अंदरि बब्बर शेर मरहूम मग़फूर कादी हमीदुल्ला उते पंहिंजी जान जो नज़रानो पेश करे थो अल्लाह साईं उनखे हयात ॾिनी लेकिन गोलियुनि जी बुशाड़ जे अंदरि गोलियूं खाई करे बि जमियत उलमा इस्लाम पेश थी त इहा रेस बेहयाई वारी न करणु ॾींदासीं माना बेहयाई ते बि ग़लबो जमियत उलमा इस्लाम जो आहे शराब ते बि ग़लबो जमियत उलमा इस्लाम जो आहे पार्लियामेंट में चौकनि में बाज़ारनि में गलियुनि में अॼु 2016 जे अंदरि हिन ईदगाह जे अंदरि तहज़ीब इस्लाम बि जमियत उलमा इस्लाम जी शागिर्द तंज़ीम जमियत उलमा इस्लाम रखी करे साबित करे ॾेखारियो आहे हर मोड़ ते हर वक़्तु
हर पार्लियामेंट में, हर चौक में, हर गली में, हर शहर के अंदर जमीयत उलमा इस्लाम जान जो नजरानो पेश करे, हर एक शख्स के ईमान की हिफाजत कराए, जन्नत में दाखिल कराए। नारे तकबीर। तो गाल छा समझ में आई? गाल यही समझ में अची वही तो मगरबी तहजीब शैतानी तहजीब है। मगरबी तहजीब है, शैतान आसमान ते भी दुश्मन ना। आदम अलैहिस्सलाम ते हमलो करे के आसमान ते, इस्लामी तहजीब जेका जमीयत उलमा इस्लाम अज बयान कर रही है, या इस्लामी तहजीब है। इस्लामी तहजीब आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी शाए तहजीबा वतफिका यखसिफान अलैहिमा, उगड़ पंजी ढकई न, बेहयाई के खत्म कयई न। तो जमीयत उलमा इस्लाम भी बेहयाई के खत्म करे थी। जरे जमीयत उलमा इस्लाम जो पार्लियामेंट के अंदर वही करे भी, जाते पैसो हो जाए, करप्शन हो जाए, लालच हो जान, हसीन औरतों हो जान, बेहयाई जा मनाजिर हो जान, नफसानी ख्वाहिशात हो जाए, उन वक्त के अंदर भी बब्बर शेर मौलाना फजल रहमान तकवा जो पैकर बनजी करे, कुरान के मुताबिक अमल कराए दिखारे, तो फर्ज तो बन जे हर नौजवान गजूर जो तो जमीयत उलमा इस्लाम जो साथ नहीं करे, इंदर इलेक्शन के अंदर भी ठप्पो किताबतें लगाए करे, पंजा अकाबिर पार्लियामेंट के अंदर पेश करे, पार्लियामेंट के अंदर एकड़े पासे का इस्लामी परचम परचम नबवी जमीयत उलमा इस्लाम भड़काए करे, पूरी दुनिया के सबक यूं के आदम जो प्रोग्राम, नबी अलैहिस्सलाम जो प्रोग्राम, सहाबा जी मशन जमीयत उलमा इस्लाम पेश करे ना। तुमा नौजवानन सा खुसूसन सबिन सा मुखातब थी, सुनो ये सदाएं आ रही है आबशारों से, खुशखबरियों मिली रही हैं। कदे जड़े तमाजा हौसला बुलंद थींदा, जड़े तमा अड़े कुरानी अमल जे नाफिज करण वाली जमा सा गॾिजी थी पवंदो, त पो हवा जे रुख जे अंदर फिजा में यो आवाज अचे तो, सुनो ये सदाएं आ रही है आबशारों से, चट्टाने चूर हो जाए जो हो अज़्मे सफर पैदा, वमा अलैना इल्लल बलाग।